अस्सलाम वालेकुम। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी आहे। काफ़ी माण्हू ईअं ई हूंदा आहिनि, अक्सर करे वॾनि जो चवंदा आहिनि वठंदा ऐं पोइ वरी फेल वेंदा आहिनि। इहे 2-3 गेरा हुया जेके राति जो आया पंहिंजे आख़िरनि ते। अॼु सॼी पंहिंजी बिरादरी खे चयूं ॻाल्हि ॿुधो, असां हिकु जाइ ते ॾिसी आया आहियूं, उते अन्न वॾो खिंडायल आहे, न हकल आहे न होड़ आहे, जेतिरो वणे खा, सुभाणे सभई हलो त ओॾे हलूं। उन्हनि में हिकु कुराड़ो गेरो वेठो हो। उन चयुनि ॻाल्हि ॿुधो, जेको इहो अन्न खिंडायल आहे, हकल न होड़ आहे, इन में को न को मतिलबु आहे। अहिड़ो को बि इंसानु कोन्हे को जेको एॾो वॾो सखी हुजे ऐं अन्न ईअं खिंडाए छॾे, न वञिजो हेॾे। हिन खे चयो तूं कुराड़ो थी वएं, तुंहिंजो दिमाग़ु कमु नथो करे, तूं चुप करे वेह। आख़िरकार हे सभु तयारु थी विया। हाणे जो सुबुह थियो, जॾहिं सुबुह जो थियो, सभिनि जो उथण जी कई त हिन कुराड़े चयुनि ॻाल्हि ॿुधो, न हलो त भलो अथव, ॿिए हंधि वञो, ओॾे वञी तव्हां वञी चुगो, उते वञी खाओ जिते हकल होड़ हुजे। उते अन्न जिते घणो खिंडायल हुजे ऐं हकल हुजे न, उते सही आहे। हे न वञो ओॾे, हिते वॾो ख़तरो अथव। जे अन्न खिंडायो आहे, इन जो वॾो को मतिलबु आहे, इन जो वॾो को वात आहे। जिन तुंहिंजो दिमाग़ जी कमु नथो करे, हली त हल, नथो हली तुंहिंजी मर्ज़ी। हाणे सभिनि जने गेरनि जो ओॾे जो ठकाणो कुराड़ो बि छा करे, हे बि हुननि जे पोयां लॻी पियो, हलो भला। आया उतले त अन्न वॾो खिंडायो पियो आहे। अचे सभु चुगण में शुरू थी विया। कुराड़े खे चयूं ॻाल्हि ॿुध, ॾिस आहे का हकल होड़? जी हकल होड़ कान्हे त, पर हिते को न को वॾो मतिलबु रखियलु आहे, तव्हां सम्झो नथा, पर जल्दी को उथण जी कयो। हाणे जीअं तूं अञा पंहिंजी मां उहा ॻाल्हि नथो छॾी, तूं कुराड़ो ई तूं हाणे 80 में, तूं चुप करे वेही चुग आराम सां हिते। जी ठीकु आहे। ख़बर ओॾी महिल पई जो मथां ॼार अची वियो सभिनी जे। ॼार जो अची वियो त कुराड़े जो ॾिठो, मां तव्हांखे चयो हिन जो वॾो को वात हुयो, इन करे तव्हां 2-3 खां न पियो फासाए, हुनजो भली ॿिया बि अचनि, इन जे करे हिन अन्न खिंडाए छॾियो हुयो। हाणे सभई लाॻी थो, हाणे सभु काती हेठों अचो। हाणे अचे सभु फाथा। हिन कुराड़े खे चयो ॾेका सलाह तूं भला हाणे कीअं कयूं? हाणे चई हाणे छा कंदव, सभु फासी पिया। हाणे ॼाण आयो शिकारी। शिकारी जीअं हिते पहुचंदो, सभिनि खे वेंदो कोहंदो हाणे काती सां। की असांखे सलाह ॾे, तूं पुराणे ज़माने जो माण्हू आहे। सोचे सोचे हुन कुराड़े गेरे चयो जी ॻाल्हि ॿुधो, हाणे बसि हिकिड़ो ई तरीक़ो अथव बचण जो, जे बतव त उतां बचंदव। की ॿुधाए? या तरीक़ो ईअं, हाणे जेॾीमहिल शिकारी ईंदो हेॾे, शिकारी ते नज़र पवे न, सभई जेको पंहिंजो साह बंदि कयो, जीअं हो सम्झे सभु मरी विया आहिनि। उहा तुंहिंजी ॻाल्हि सही आहे, पर पोइ असां वरी पोइ ख़बर कीअं पवे त सभु हाणे ॿाहिरि निकिता आहियूं ॼार मूं। जी हा, उनजो मां तव्हांखे ॿुधायां जी कहिड़ो, की असां मूं जंहिं बि हिक खे पहिरियों कॾहिं उछलींदो ॿाहिरि न, पोइ उहो उते ॻणींदो वञे। असांजी घणा गेराऊं पाण में। हिन जो ॻणत जो कई त उन कुराड़े खे चयूं तोसां गॾु 100 पूरो। जी ठीकु आहे न, 100 पूरो हूं न। हाणे जेको पहिरियों जेको वञी किरंदो ॿाहिरि, उहो ॻाइणु शुरू करे, जेॾीमहिल जो 99 थिए न, पोइ खणी सभई खणी उथी करे ठगा ॾिजो। जी ठीकु आहे। हुनखे जे जेको पहिरियों किरंदो उहो ॻणींदो वञे, जंहिंमहिल 99 थिए न, ओॾी महिल भड़को हुजे, पोइ सभई हुनजे पोयां थी लॻिजो, सभई उथी ऐं उॾरी वञिजो, सभु उॾरी वेंदासीं। पोइ चई हल ठीकु आहे, हिननि सलाह करे छॾी। हाणे थोरी देरि खां पोइ ॾिठो शिकारी अचे थो पियो। यानी शिकारी अचे थो, सभु हाणे ईअं माना साह को बि न खणे, हो जीअं सम्झे मरी विया आहिनि। जी ठीकु आहे। शिकारी जो आयो, हिननि जो सभिनि जो खणी साह पंहिंजो बंदि करे छॾियो। शिकारी ॾिठो, चेर मूंखां देरि थी वई, हे सभु मरी विया हिते फतकी अंदरि, वाह जो कमु थियो। गेरा बि ॾाढा फाथा हुया, 100 गेरो हो, वॾो ड्रव थी वञे हा, पर सभु मरी विया। मां देरि कई, सो हाणे कढणु शुरू कयईं। कढी पहिरियों हिकिड़ो उछलियईं त वञी ॿाहिरि जो किरियो, त हुन ॻाइणु शुरू कयो पियो। हुन शुरू कयो ॻाइणु, अचे किरियो त चए हिकु, वरी ॿियो ठुपको थिए, चए 2, हाणे ठुपका थींदा पिया, ॻणींदो पियो वञे। हलंदे हलंदे जेॾीमहिल जो बाक़ी वञी हिकु गेरो बतो, हुनखे कढे पियो, जेको 99 वारे गेरे खे कढी अञा उछले पियो, त उनखे जो ॿाहिरि हिन उछलियो। हाणे कुराड़े में हथु विधई त हिन जो चाकू किरी पियो खीसे मां, शिकारीअ खीसे मां चाकू जो किरी पियो। त जेको ॻणे पियो पहिरियों, उन चयो असां हाणे 100 पूरो थी वियासीं, ऐं त सभु खणी उॾामनी। सभु जो उॾामिया त
हिन बि उॾामण खां कयो, पर हे त हुनजे हथ में ई हुयो। लॻे तूं थो त तूं ई वॾी उमिरि जो आहीं ऐं सलाह बि लॻे त तूं ई हुननि खे ॾिनी आहे। गेरे चयो त मां त खणी सलाह ॾिनी आहे, सभिनि खे मां बचायो, हूअं त 100 पूर्वां सभिनी खे तूं कुई आहे। अगरि मुंहिंजे हिक जी क़ुर्बानी जे करे अगरि हो 99 बचनि था त इहो बि चई मां हिकिड़ो वॾो कमु कयो आहे। तूं भली मूंखे हाणे को, पर हिकु ॻाल्हि हाणे साबित थी वई आहे, हुननि खे बि ख़बर पइजी वई त जेके बि ख़ैराती जेके जिते हकल न होड़ हूंदी आहे उते ज़रूरु ख़तरो हूंदो आहे। हुनजो माना तजुर्बो थी वियो, हाणे पंहिंजे निंढनि खे बि सम्झाईंदा ॿुधाईंदा त अगरि हीअं कंदव त इन में नुक़सानु अथव, अगरि हीअं कंदव त फ़ाइदो अथव। सो दोस्तो, हुन कुराड़े वीचारे पंहिंजी क़ुर्बानी ॾिनी ऐं सॼी पंहिंजी बिरादरी खे हुन बचायो। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। अगरि वीडियो पसंदि अचे त लाइक ऐं शेयर कजो।